पाकिस्तान जे सभ खां वॾे रोशनियुनि वारे शहर जी सुञाणप रखंदड़ सिंध जी गादी कराची अॼुकल्ह किचिरे जे बहस में वकोड़ियल आहे। कराचीअ जो गंदो ऐं कचिरो कंहिंखे खणणो आहे ऐं किथे फिटी करणो आहे, इन सुवाल ते सिंध सरकार ऐं उन जा मातहत इदारा हिक ॿिए मथां बोहतानबाज़ीअ में रुधल आहिनि। सिंध हुकूमत चवे थी त कराची मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन खे कराचीअ जो किचिरो गॾु करणो, ढोइणो ऐं पोइ थाने को करणो आहे, छाकाणि त घिटियुनि ऐं रस्तनि जी सफ़ाई, गंदे पाणी जो निकाल वग़ैरह म्यूनिसिपल सर्विसिस में अचनि था। कराची मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन जो सरबराह वसीम अख्तर चवे थो त कराचीअ जे मेयर वटि इख़्तियार न आहिनि, तंहिं करे कराचीअ जो किचिरो खॼण में मुश्किलातूं पेश अची रहियूं आहिनि। कराचीअ जे मेयर उहिदो संभालण शर्त 100 ॾींहंनि अंदरि कराचीअ खे साफ़ सुथरो करण जी मुहिम जो ऐलान कयो, पर जॾहिं संदसि उहा 100 ॾींहंनि वारी मुहिम बि नाकाम थी त हिन पंहिंजे नाकामीअ जो इतराफ़ करण बजाए अदालतुनि जो दरवाज़ो खड़काइण जो ऐलान कयो ऐं चयो त कराचीअ जे मेयर जा इख़्तियार सिंध जे वॾे वज़ीर पाण वटि रखी छॾिया आहिनि, तंहिं करे उहे इख़्तियार वापसि मोटाइण लाइ हू आला अदालत सां रुजू कंदो। सिंध जे वॾे वज़ीर ऐं कराचीअ जे मेयर जे ज़बानी कलामी तकरार जो फ़ाइदो वठंदे बहरिया टाउन जो सरबराह मलिक रियाज़ बि इन में कुड़ी काहे पियो आहे ऐं हुन ऐलान कयो आहे त कराचीअ जो किचिरो ढोइण में बहरिया टाउन जो इदारो मदद कंदो। इन विच में ख़बरूं आयूं आहिनि त बहरिया टाउन तरफ़ां कराचीअ जे सेंट्रल ज़िले मां किचिरे ढोराइण जो कमु शुरू कयो वियो आहे। कराचीअ जे बाक़ी 5 ज़िलनि यानी ॾखिण, कोरंगीअ, मलीर, ईस्ट ऐं वेस्ट मां किचिरो केरु ढोराईंदो, उन बाबति बहरिया टाउन बि का वज़ाहत या ऐलान न कयो आहे ऐं महसूसु ईअं करायो आहे त ॼण कराची रुॻो सेंट्रल ज़िले जो नालो आहे। बहरिया टाउन जे ऐलान खां अॻु माण्हुनि इहो ऐलान बि ॿुधो हो त कराचीअ जो किचिरो खणण जो ठीको हिकु चीनी कंपनीअ खे ॾिनो वियो आहे। कराचीअ जो रहाकू ख़ासि तरह ऐं सिंध समेत सॼे मुल्क जा माण्हू आम तरह हैरान आहिनि त आख़िर कराचीअ जो किचिरो उहो कहिड़ो गरो बुंड आहे जेको न कराचीअ जी म्यूनिसिपल खां खॼे थो, न सिंध सरकार खां, न चीनी कंपनीअ खां खॼे थो, न वरी बहरिया टाउन जे इंतिज़ामी मशीनरीअ खां। कराचीअ जो किचिरो छो नथो खॼे, कराची जी सफ़ाई मुकमिल छो नथी थिए, कराचीअ जे म्यूनिसिपल सर्विस छो तबाह आहे, इन सुवाल जी असुल हक़ीक़त खां ज़रे घटि समूरियूं लाॻापियल धुरियूं अखियूं ॿूटे वेठियूं आहिनि। तंहिं करे अचो त कराचीअ जे किचिरे जी हक़ीक़त खे ॻोल्हण जी कोशिशि करियूं त कराचीअ में गंदु कॾहिं, कीअं ऐं छो गॾु थियो ऐं उन जे न खॼण जो ज़िम्मेवार आख़िर केरु आहे। जनरल परवेज़ मुशर्रफ जे 2001 वारे बल्दियाती निज़ाम में जॾहिं नाज़मनि खे वधीक फंड ऐं इख़्तियार ॾिना विया तॾहिं नाज़मनि उन जो ग़लति इस्तेमालु कयो। उन दौर में ख़ासि तरह मुतहदा क़ौमी मूवमेंट जे कराचीअ जी शहरी सरकार पंहिंजे इंतिज़ामी कंट्रोल वारनि खातनि वाटर बोर्ड, KDA ऐं KMC में अहलियत ऐं क़ाबिलियत ते भर्तियूं करण बजाए पार्टी कारकुननि खे भर्ती कयो ऐं उन्हनि कारकुननि खे इहो सम्झायो ऐं बावर करायो वियो त सिटी गवर्नमेंट तरफ़ां जेका खेनि पघार ॾिनी वञे थी उहा ड्यूटी करण जी न, पर पार्टी सां वफ़ादारीअ जे एवज़ ॾिनी वञे थी। तंहिं करे हू पघार भली सिटी गवर्नमेंट जी खणंदा रहनि, पर कमु सिर्फ़ु पार्टीअ जे हुकुम ऐं मफ़ाद में कनि। इहा ॻाल्हि अॻु में इल्ज़ाम महसूसु थींदी हुई, पर 2013 जे आख़िर में शुरू थींदड़ रेंजर्स जे टारगेटेड ऑपरेशन खां पोइ जेके ॾोहारी ऐं दहशतगर्द गिरफ़्तार थिया, उन्हनि जे एतिराफ़ी बयाननि बि इहा ॻाल्हि साबित कई त वाटर बोर्ड, KDA ऐं KMC में लॻभॻि 15,000 अहिड़ा मुलाज़िम भर्ती कयल आहिनि जेके पघारूं उन्हनि इदारनि मां खणनि था, पर हू ड्यूटी नथा कनि ऐं संदनि ड्यूटी सिर्फ़ु पार्टीअ जा हुकुम मञणु, पार्टीअ जे चवण ते एहतिजाज, हड़ताल ऐं दहशत पखेड़णु आहे। हाणे जेकॾहिं KMC, KDA ऐं वाटर बोर्ड जा हज़ारे मुलाज़िम जेके सफ़ाई जे कम लाइ त रखिया विया उहे ड्यूटियूं ई न कंदा त पोइ कराचीअ जो किचिरो केरु साफ़ु कंदो ऐं कीअं साफ़ु कंदो। मुल्क जे तारीख़ में इहो पहिरियों भेरो आहे जो कंहिं शहर जे किचिरे खणण जे सुवाल ते एतिरो डिघो बहस ऐं तकरार हलियो हुजे। पाकिस्तान में अयूब ख़ान जी 15 साला डिघी आपेशाही, जनरल ज़िया जी 11 साला डिघी आमरियत ऐं परवेज़ मुशर्रफ जी 9 साला अण ऐलानियल मार्शला में बि कॾहिं कंहिं शहर जे म्यूनिसिपल सर्विसिस में रुख़ने जो मसइलो दरपेश न थियो आहे, छाकाणि त ग़ैर ऐलानिया तौर ते म्यूनिसिपल सर्विसिस लाइ सभिनी शहरनि में हिकिड़ा ख़ासि गिरोह ऐं बिरादरियूं मख़सूस आहिनि जिन जा सफ़ाईदार या ॿुहारीदार मुलाज़िम रिटायर थियण खां पोइ पंहिंजा ॿार उन्हनि साॻियुनि पोस्टुनि ते भर्ती कराईंदा रहिया आहिनि। नतीजे तौरु ख़ासि करे वॾनि शहरनि जे सफ़ाई जो निज़ाम हिन वक़्त ताईं दुरुस्त नमूने हलंदो रहियो आहे, पर जॾहिं खां म्यूनिसिपल जे नौकरियुनि ख़ासि करे ख़ाकरोबनि यानी ॿुहारीदारनि जे जाइ ते सियासी पार्टियुनि जे घर वेठे पघार खणंदड़ सफ़ेद पोश कारकुननि जी भर्ती शुरू थी आहे, तॾहिं खां शहरनि जे सफ़ाई जो निज़ाम बिगड़णु शुरू थियो आहे।
जेसिताईं कराची जे वाटर बोर्ड खे कराची जे मेयर जे कंट्रोल में ॾियण वारे सुवाल जो तइल्लुक़ आहे त रिकॉर्ड इहा ॻाल्हि साबित कई आहे त कराची जो वाटर बोर्ड कराची जे शहरनि खे पाणी फ़राहम करण बजाए कराची में गैर क़ानूनी पाणी फ़राहम करण जा अॾा यानी हाइड्रंट क़ाइमु करण जो ज़रियो रहियो आहे ऐं उहे गैर क़ानूनी ऐं वॾी रिश्वत ज़रिए क़ाइमु थींदड़ हाइड्रंट शहरनि जो पाणी चोरी करण ऐं उन्हनि ई शहरनि खे महांगे अघ ते साॻियो पाणी विकिणण वारे ॾोह में पिणु मुलविस रहिया आहिनि। तंहिं करे कराचीअ में पाणी जे विरासत वारे निज़ाम खे वधीक ठीकु करण जी ऐं शिफ़ाफ़ बनाइण जी ज़रूरत आहे ऐं कराची जे सभ खां वधीक विकिरो थींदड़ इस्म या आइटम यानी पाणीअ खे हिकु बाइख़्तियार ऐं ईमानदार इंतिज़ामी इदारे जे सरबराहीअ में हलाइण जी ज़रूरत आहे। जेसिताईं कराचीअ जे मेयर तरफ़ां वॾे वज़ीर पारां ज़ोरीअ रखियल या खसियल इख़्तियारनि जे वापसीअ जो तइल्लुक़ आहे त कराचीअ जे मेयर जे कुर्सीअ ते वेठल मिस्टर वसीम अख़्तर ते त अञा उन्हनि इख़्तियारनि जे दुरुस्त इस्तेमालु न करण जो इल्ज़ाम अदालती वीचार हेठि आहे जॾहिं 12 मई 2007 ते वसीम अख़्तर सिंध जो घरू सलाहकार हो ऐं जॾहिं संदसि ख़ासि हुकमनि तहत कराचीअ जे पुलिस खे 12 मई वारे ॾींहं ते हथियार पुलिस थाणनि में जमो कराए कराचीअ जे शहर जे अमुन जी रखवाली लठियुनि सां करण जी हिदायत कई वई हुई। असांजो अदालती निज़ाम में पुलिस थोरे खोजी इदारनि जी क़ाबिलियत त अञा इन ॻाल्हि खे बि साफ़ ऐं वाज़िह न करे सघी आहे त 12 मई 2007 ते उन वक़्त जे लाथल चीफ जस्टिस इफ़्तिख़ार मोहम्मद चौधरीअ जे आजियाणियुनि वारियुनि रैलियुनि ते फायरिंग करे 50 खां वधीक माण्हुनि खे कंहिंजे हुकुम ते क़तलु कयो वियो ऐं उहे क़तल कंहिं कया ऐं उन ॾींहं ते पुलिस खे बेहथियार करण ऐं ॾोहारियुनि खे न पकड़ण जो हुकुम किथां आयो कंहिं ॾिनो ऐं जेकॾहिं कंहिं इख़्तियारनि जो ग़लति इस्तेमालु कयो त उन ख़िलाफ़ु हिन वक़्त ताईं कहिड़ी कार्रवाई थी। जेसिताईं 12 मई 2007 ते सिंध सरकार जे दाख़िला जे इंचार्ज वज़ीर तौरु पुलिस खे बेहथियार करण जे हुकुम ऐं इख़्तियार जी छंड-छाण नथी थिए ऐं जेसिताईं 12 मई जे 3 दर्जननि खां वधीक बेगुनाह इंसाननि जे मारिजण वारे ॾोह मां उन वक़्त जे घरू सलाहकार वसीम अख़्तर जी बेगुनाही साबित नथी थिए तेसिताईं मिस्टर वसीम अख़्तर खे वाधू इख़्तियार घुरण जो को बि इख़्लाक़ी जवाज़ नथो बचे। पीपल्स पार्टी जी सिंध सरकार गुज़िरियल 9 सालनि खां मुतहदा क़ौमी मूवमेंट सां जिन बि सबबनि जे करे मसलत या मफ़ाहिमत सबबि वात में मुंङ विझी माठ कयो वेठी आहे उहा पीपल्स पार्टी जी सरकार भली माठी रहे पर उहे हक़ीक़तूं जेके अवाम जी ॼाण ऐं रिकॉर्ड जी दुरुस्तगी लाइ ज़रूरी आहिनि घटि में घटि उन्हनि खे पधिरो करण में कीबाइण न घुरिजे। ईअं न थिए त पीपल्स पार्टी जे सिंध सरकार खे पंहिंजे अफ़ालनि सां गॾु उन्हनि गुनाहनि जो बि हिसाब ऐं ज़िम्मेवार क़रार ॾिनो वञे जेके गुनाह पीपल्स पार्टीअ न पर उन जे किन इतादियुनि कया आहिनि।